बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरतुल तकासुर जंहिंजी माना आहे घणी जी तलब करणु। ये सूरत मक्की आहे। अल्लाह से कुरान में इरशाद फरमाए तो अल्हाकुम तकासुर, तव्हांखे मिल्कियत जी घणाई जी ख़्वाहिश गाफ़िल कयो आहे। हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर, एस ताईं जो तव्हां क़बरनि ताईं पहुचो था। माना इंसान एस ताईं माल जमा करे थो जेस ताईं मौत अची क़बर भेड़ो करे थो। कल्ला सौफ़ तअलमून, हरगिज़ न, ख़बरदार तव्हां सुबुह ई ॼाणंदा। सुम्म कल्ला सौफ़ तअलमून, ख़बरदार हरगिज़ न ई सुबुह ई वरी बि तव्हां ॼाणंदा ऐं सम्झंदा त ही दुनिया जूं शयूं फ़ख़्र ऐं नाज़ करण जे लाइक़ न आहिनि। कल्ला लौ तअलमून इल्मल यकीन, हरगिज़ न, ख़बरदार जेकॾहिं तव्हां यकीनी तौर ते सही दलाइल सां ॼाणंदा ऐं सम्झंदा त दुनिया जो सॼो सामान कुझु बि न आहे, उन जे लाइ एतिरो घणो हिर्स रखणु अजायो आहे। लतरवुन्नल जहीम, बेशक तव्हां दोज़ख खे ॾिसंदा। सुम्म लतरवुन्नहा ऐनल यकीन, पोइ ज़रूरु तव्हां उन दोज़ख खे पंहिंजी अख सां ॾिसंदा। पोइ उन तव्हांजी गफ़लत जो नतीजो दोज़ख आहे जेको आख़िरत में तव्हांखे ॾिसणो आहे ऐं तव्हांखे पोइ यकीन ईंदो त असां छा करे आया आहियूं। सुम्म लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम, पोइ उन ई क़यामत जे ॾींहुं तव्हां खां अल्लाह करीम जी अता कयल नेमतुनि जे मुतालिक़ पुछा कई वेंदी। हर को माण्हू चवंदो आहे त दुनिया मूं वटि अची दुनिया जो माल में ॾियां, दुनिया जे हिर्स में, दुनिया जी लालच में पियो हुजे, बैंक बैलेंस सभु कुझु मूं वटि अची, ज़मीन ख़रीद कयां, बंगलो ख़रीद कयां। पर अल्लाह से क़ुरान में इरशाद फरमाए सूरत तकासुर में त ही दुनिया जो माल के कम जो न आहे, केतिरो बि गॾु कंदा तव्हांखे को बि फ़ाइदो कोन ॾींदो। आख़िरत में इन जे लाइ सवाल कयो वेंदो। सुम्म लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम, रब जेके तव्हांखे दुनिया में नेमतूं ॾिनियूं उन्हनि जो शुक्रिया अदा कयो ऐं रब तव्हां खां उन जे बारे में पुछाणो ज़रूरु कंदो। वमा अलैना इल्लल बलाग।